नाज़रीन, जैकमाबाद में शहरियन पारां पुलिस खिलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। उन हवाले सां ॾिसूं था मेहरान टीवी जे रिपोर्टर अब्बास गुल मस्तोई जी ही रिपोर्ट। जी नाज़रीन, जैकबाबाद शहर में बदअमनी जी बाहि भड़कियूं थी आहे। चोरियूं ऐं धाड़ा जेके रोज़ जो मामूल बणियल आहिनि। हिन वक़्तु फुल जैकबाबाद रोड ते जेको आहे शहरियुनि पारां एहतियाती धरणो हयो वियो आहे। अचो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं, उन्हनि जो वधीक छा चवणु आहे। हिकु न ॿियो मोटरसाइकिल सिर्फ़ु मुंहिंजो थो वञे। अहिड़ा 5-6 मोटरसाइकिल हितां विया आहिनि। हिकिड़ो मोबाइल आहे धिके स्टार्ट बीठो आहे, उहो बि परते बीठो आहे, न तेल आहे उन में का शइ। हाणे रोज़ कसां सां इहो ताती थींदो त कारोबार कीअं कयूं। अॼु असांजा मोटरसाइकिल विया, सुभाणे ते असांखे बि खणी ईंदा। अमन थे असांजे इलाके में। असां हिते कारोबार करण अचूं था, असां मतिलबु न आहियूं सही, पुलिस कुछ नथो करे। सिंध गवर्नमेंट के असां जेको अपील कयूं था त असांखे अमन खपे। असां वटि हिते तक़रीबन 100 खां वठी 200 माण्हू कमु करे थो। ईअं सम्झ फैक्ट्रियुनि खां बि वधीक असां हिते कमु हलायूं था। ग़रीब गुरबो असां वटि कमाए थो, असां वटि अमन न आहे। बाक़ाइदे सां असां इहो अंदाज़ो हणूं था त पुलिस असां कराए थो। जेको आहे सदर थाणे जो हद आहे, को मोबाइल न आहे, को इंतज़ामिया न आहे। बहरहाल बदअमनी आहे, तमामु घणो बदअमनी आहे। हे असां सां ईअं थिए थो, इन रोड सां रोज़ाना इहे वाक़िया थियनि था। कैमरा टीम सां गॾु अब्बास गुल मस्तोई, मेहरान टीवी न्यूज़।